सिंधु संसार जो सोरो नाट्य सम्मान समारोह 21 फरवरी ते रविंद्र भवन में आयोजित किया वियो, जंहिंजो शुभारंभ मध्य प्रदेश विधानसभा के प्रमुख सचिव श्री भगवानदास विसराणी, अखंड सिंधु संसार विचार मंच के अध्यक्ष ज्ञानचंद लालवाणी, डॉक्टर चंद्रपाल देवाणी, अशोक लालवाणी, अशोक मनवाणी भगवान झूलेलाल जी मूर्ति अॻियां जोत जगाए कयो। हिन अवसर ते अखंड सिंधु संसार जा विभिन्न पुरस्कार भी ॾिना विया। प्रोफेसर एस.एम. मनवाणी श्रेष्ठ स्मारिका पुरस्कार बाबत ॼाण ॾींदे आयोजन समिति के श्री अशोक मनवाणी ॿुधायो, मध्य प्रदेश विधानसभा जा प्रमुख सचिव आहिनि, हिकु सुठा लेखक चिंतक के विचारक भी आहिनि ऐं सिंधी स्मारिकाऊं सुठे स्टैंडर्ड जो निकिरनि। इन ॾिस में पूरे इंडिया में हिकु पहिरीं कोशिशि थी ऐं स्मारिका अवार्ड भी इहो हिकिड़ो पहिरियों अवार्ड आहे, ॿियो हिंदुस्तान जे कंहिं शहर में न ॾिनो वेंदो आहे। त असांजो स्मारिकाउनि में अक्सर पुराणी सामग्री हूंदी आहे, पर इसराणी साहब जे जॾहिं प्रधान संपादन में इहा मैगज़ीन शाया थी त एतिरी सॼे हिंदुस्तान में पसंदि कई वई जो वॾनि असांजे जेके सामाजिक क्षेत्र जा कार्यकर्ता आहिनि, नेता आहिनि, वॾा अधिकारी आहिनि, जिते भी स्मारिका पहुती उनजी ॾाढी प्रशंसा थी। उन प्रशंसा के आधार ते निर्णायक समिति के निर्णय के आधार ते असां इहो फैसलो वरतो त सिंधु प्रवाह के असां हिन साल जो श्रेष्ठ स्मारिका अवार्ड ॾेई करे सम्मानित कयूं। इन अवसर ते सिंधु प्रवाह स्मारिका के प्रधान संपादक श्री भगवानदास विसराणी पंहिंजा विचार रखंदे चयो, जीअं कि तव्हां सभिनी खे ॼाण आहे कि असांजा अशोक मनवाणी साहब जी साहित्य में ॾाढी रुचि रखंदा आहिनि। निश्चित रूप सां उहा स्मारिका ॾाढी सुठी निकिती, जंहिं वटि बि आहे उहा संग्रहणीय आहे ऐं जंहिं वटि न आहे उहो कोशिशि करे किथां वठी करे पाण वटि रखनि। उन में हिकिड़ो टीम वर्क हुयो, ॾाढी सुठी टीम ठही हुई, जंहिंमें मेन कर्ता धर्ता असांजा अशोक मनवाणी साहब ही हुआ। जगदीश छवानी असांजा एडवोकेट साहब उन में विशेष रुचि वरिती, भगवानदास सबनाणी, ॿिया त ख़ैर सुठा ही हुआ, पर हिकिड़ो टीम वर्क हो, ॾाढी सुठी मैगज़ीन हुई। उन्हनि जो शाल श्रीफल ऐं मानपत्र ॾेई डॉक्टर वी.के. निचलानी, डॉक्टर रश्मि निचलानी, अशोक मनवाणी, जगदीश छावाणी, श्याम शिवदासाणी, हरीश गंगारामाणी, ज्ञानचंद लालवाणी सम्मान कयो। श्री घनश्याम दास कुकरेजा भारतीय सिंधु सभा जा पदाधिकारी आहिनि ऐं उन्हनि जी सदारत में, उन्हनि जी अध्यक्षता में हीअ मैगज़ीन शाया थी, जंहिंजो नालो हो सिंधियत जी खुशबू। इन जो पब्लिकेशन हुयो 2013। त असांखे हीअ मैगज़ीन भी निर्णायक समिति के एतिरी पसंदि आई कि उन में सिंधियत सां संबंधित ॾाढी सुठी सामग्री हुई, सुठा लेखा हुया, नवीनता हुई ऐं गेटअप भी ॾाढो सुठो हो, प्रिंटिंग जी क्वालिटी भी ॾाढी सुठी हुई। इहा भी सिंधु प्रवाह जे मुक़ाबले जी हिकु सुठी मैगज़ीन हुई ऐं उनखे प्रमोट करण लाइ असां इहो अवार्ड हर साल अखंड सिंधु संसार पारां। नागपुर जी सिंधियत जी खुशबू स्मारिका के प्रधान संपादक श्री गोपाल खेमानी और जगदीश वंजानी जो शॉल श्रीफल मानपत्र ॾेई अशोक मनवानी, मोहन मनवाणी, ज्ञानचंद लालवाणी, तुलसी नेनवाणी सम्मानित कयो। अॼु इहा सुठी ॻाल्हि आहे जो असांजो सभागृह ऑलमोस्ट मतलब फुल थी वियो आहे, पर नंढा ॿार भी नाटक ॾिसण आया आहिनि। जॾहिं हिकु नंढो ॿारु सिंधी ॿारु नाटक ॾिसंदो आहे त 5 अखर 10 अखर सिंधीअ जा ज़रूरु सिखी करे वेंदो आहे। जॾहिं थिएटर मां वापसि वेंदो आहे त उहो पुछंदो आहे माउ पीउ खां, भाई हिन जो मतिलबु छा हुयो, हिन जो मतिलबु छा हुयो। नाटक जी कहाणी में हुनखे सम्झ में अची वेंदी आहे, गॾोगॾु हुन में हिकु चाह पैदा थींदी आहे। इहो ठीकु आहे, 4 कांधी थी विया। मां इहो थो पुछां साईं कि कांधी साहिती खपनि, लाड़ाई खपनि, जैकमाबादी खपनि, कहिड़ा खपनि? कांधी त कांधी थींदा आहिनि न साईं। मां इहो कमु सालनि खां ॿियो कयां, मूंखे ख़बर आहे कांधी कांधी थींदा आहिनि। दौलत भाऊ कहिड़ा साहिती आहे, लाड़ाई आहे, जैकमाबादी आहे, कहिड़ा साहिती आहे? बसि साईं मुंहिंजी सलाह मञो त साहितीअ जे घर साहिती अचे, छो त साहितीअ जे घर जेकर जैकमाबादी फाथो पोइ त साईं उथड़ी वेड़ी पंहिंजी खाधो। त हे तव्हां ॾिठो किराए जा कांधी, कीअं लॻो तव्हांखे नाटक ॾिसी करे? ॾिसण में मज़ो अचे थो, लेकिन जॾहिं लेखक लिखंदो आहे त उनजे मन में ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि कि हिकु सामाजिक परिस्थितियूं जेके आहिनि उन्हनि खे उभारण लाइ ड्रामो लिखियो वेंदो आहे, कयो वेंदो आहे, त उन में मनोरंजन जो पुट रहंदो आहे, उन सां गॾु चिंतन मनन जी बि ॻाल्हि आहे। अॼु इहे परिस्थितियूं काफ़ी घरनि में आहिनि कि ॿार विदेश में आहिनि, डॉलर कमाइनि था, पर घर में 2 ॼणा माउ पीउ हिते ई रहनि था ऐं उन्हनि सां गॾु इहे परिस्थितियूं पैदा थियनि थियूं। त इहा चिंतन मनन करण जी बि ॻाल्हि आहे ऐं ड्रामे जे रूप में लेखक इहे ई ॻाल्हियूं तव्हां सभिनीनि जे साम्हूं रखियूं आहिनि। अखंड सिंधु संसार सिर्फ़ु हिकु अख़बार न आहे, हिकु सिंधी समाज में जागृति ऐं सिंधियत जे फैलाव जे लाइ अख़बार जो प्रकाशन ऐं हे आयोजन कया वेंदा आहिनि। हे 16हों आयोजन आहे जंहिंमें सभिनीनि जो सहयोग रहंदो आहे। ॿी हिकु मेन ॻाल्हि जेकी मां ॾिसी रहियो आहियां कि काफ़ी दर्शक उहे वेठा आहिनि जेके अखंड सिंधु संसार जा मेंबर न आहिनि। हे आयोजन सिर्फ़ु मेंबरनि लाइ कयो वेंदो आहे, त जेके मेंबर न आहिनि उहे अखंड सिंधु संसार सां जुड़नि, मेंबर ठहनि, पढ़नि ऐं ड्रामा बि ॾिसनि ऐं ॾाढो मामूली से ख़र्च में असां सेवा ॾेई रहिया आहियूं।
अखंड सिंधु संसार, रिश्तनि जो संसार, ॿई पत्रिकाऊं पहिरीं तारीख़ हिकु प्रकाश थींदी आहे, 15 तारीख़ ॿी। सिर्फ़ु 1500 रुपया 5 सालनि जो आहे। उन में हिकु गिफ्ट पैक ॾींदा आहियूं जंहिंमें 3 DVD, 3 किताब, 3 बुक्स ऐं हिकु फ़ोटो छपींदा आहियूं अख़बार में, सिर्फ़ु 1500 रुपये में। सिर्फ़ु इहो आहे कि सिंधियत जी जोत घर घर जॻे, DVD पहुचनि, किताब पहुचनि, ड्रामा पहुचनि ऐं तव्हांखे समाचार मिलनि। त हिन करे सभई जेके मेंबर न आहिनि उहे जुड़ंदा। अखंड सिंधु संसार खे पूरे देश में पहुचाइण में असांजा सहयोगी जेके सहकार कंदा आहिनि उन्हनि खे असां श्री किशन बजाज पुरस्कार सां हर साल हिकु कार्यकर्ता खे सम्मानित कंदा आहियूं। श्री किशन बजाज उदयपुर जा हुया ऐं काफ़ी एज जा हुया, 80 साल क़रीब जा। उन्हनि असांखे उदयपुर में अखंड संसार खे पहुचाइण में काफ़ी सहयोग कयो ऐं उन्हनि जो सौराग थियो। उन्हनि जी यादि में असां पुरस्कार रखियो आहे, सम्मान। अॼु हे सम्मान असांजे गोंदिया एफ जी सहयोगी श्री मनोहर आसवाणी साहब खे ॾेई सम्मानित करे रहिया आहियूं। श्री मनोहर आसवाणी साहब हिकु जुझारू समाज सेवी आहिनि गोंदिया में, उतां जी पंचायत जा अध्यक्ष बि रहिया आहिनि, नवयुवक सभा बि ऐं हिकु पंहिंजी शख़्सियत आहिनि उहे। मां उन्हनि खे मंच ते आमंत्रित करे रहियो आहियां, अचनि त असां उन्हनि जो सम्मान कयूं। किशन बजाज सिंधी पत्रकारिता पुरस्कार सां गोंदिया जे वरिष्ठ समाजसेवी पत्रकार श्री मनोहरलाल आसवाणी खे शॉल, श्रीफल, मानपत्र सां तुलसी नेनवाणी, अशोक लालवाणी, शंकर पंजवानी, श्रीचंद लालवाणी, FR शुगानी, श्याम गोपलाणी, ज्ञानचंद लालवाणी सम्मानित कयो। हिन अवसर ते श्री मनोहर आसवाणी पंहिंजा वीचार व्यक्त कंदे चयो, गोंदिया मां मूंखे हिते घुराए करे लालवाणी साहब जेको सम्मान ॾिनो, मां आयोजन समितीअ जो आभारी आहियां। लालवाणी साहब असां वटि गोंदिया बि ईंदा रहंदा आहिनि ऐं उतां जे कार्यक्रमनि में सम्मिलित थींदा आहिनि। असां गोंदिया में अखंड सिंधु संसार जे संपादक श्री ज्ञानचंद जी लालवाणीअ जी मिसाल ॾींदा आहियूं कि सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी भाषा जे लाइ हो पंहिंजूं अरमान क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि ऐं पत्रकारिता या पेपर में का एॾी वॾी कमाई कोन्हे का कि जंहिंमें हो करोड़पति अरबपति थी वञे। उन जी जॻह ते व्यापार में वधीक कमाई आहे, पर हीअ उन्हनि जी महानता आहे कि हो पंहिंजी अमूल्य समय सिंधी भाषा ऐं सिंधी ॿोली लाइ ॾियनि था। मां उन्हनि जो आभारी आहियां। धन्यवाद। धन्यवाद मनोहर आसवाणी साहब, तव्हां हिते आया हो, असांखे मौक़ो ॾिनव, धन्यवाद। अखंड सिंधु संसार इटारसी एफ जी श्याम शिवदासाणी ऐं गोपाल सिद्धवाणी खे बि झूलेलाल जो चित्र ॾेई सम्मानित कयो। उज्जैन एफ जी खुशालदास करवाणी जो हिन मौक़े ते सम्मान कयो हुयो। श्री छांगोमल लालवाणी वरिष्ठ रंगकर्मी सम्मान सां वरिष्ठ रंगकर्मी श्री बल्लू चोइथानी जो शॉल, श्रीफल, मानपत्र ॾेई अनुराग लालवाणी, शंकर पंजवानी, तुलसी नेनवाणी, श्याम चंदानी, FR शुगानी, श्रीचंद लालवाणी सम्मान कयो। डॉक्टर चंद्रपाल देवाणी साहब हिन उमिरि में अरेरा कॉलोनी खां बैरागढ़ सेवा सदन में वेंदा आहिनि ऐं सेवा ॾींदा आहिनि। उन्हनि जी उमिरि ॾिसी करे एतिरो ट्रैफिक में वञणु वॾी ॻाल्हि आहे ऐं हिन उमिरि में सेवा सदन में वञी करे सेवा ॾेई आहिनि कैंपुनि में। इहा हुननि खां प्रेरणा मिलंदी आहे, असांखे जोश ईंदो आहे कि उहे हिन उमिरि में असां करे रहिया आहिनि त असांखे बि हिन उमिरि ताईं हलणो आहे ऐं करिणो आहे कमु। इहा प्रेरणा मिलंदी आहे। इन करे असां अॼु डॉक्टर साहब खे सम्मानित करे रहिया आहियूं श्री छांगोमल लालवाणी समाज सेवी सम्मान सां। वरिष्ठ समाज सेवी सम्मान सां डॉक्टर चंद्रपाल देवाणी जो सम्मान कयो वियो। धन्यवाद तव्हां सभिनीनि जो। हाणे तव्हां आनंद वठो सिंधी ड्रामो खिट राग ऐं जिन कलाकारनि तव्हांखे इहो आनंद वठायो, जिते तव्हां वेठा आहियो, जिते बीठा आहियो, 5 मिंट उते वेठा ऐं बीठा रहंदा अगरि तव्हांजे दिलि में कलाकारनि जे प्रति सम्मान आहे। रिश्तनि जो संसार जो हिकु विशेषांक असां कढियो, जेको 16 साल जेके बि ड्रामा थिया आहिनि उन्हनि जो सभु पूरो जानकारी हिन विशेषांक में ॾिनी आहे। हिन अवसर ते रिश्तनि जो संसार जो विशेषांक जो विमोचन भी अशोक बुलाणी कलाकारनि हथों कयो वियो। कलाकारनि जो सम्मान श्रीमती अनुधरा लालवाणी, श्रीमती गंगा मनवाणी, डॉक्टर किरण देवाणी, श्रीमती गोपलाणी, श्रीमती आशा धन्यवाद दादवानी तव्हां कयो। सभिनीनि जो। ईअं ई सहयोग कंदा रहंदा त जल्दी जल्दी ड्रामा तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं। तव्हां सभु आया, सभिनीनि कलाकारनि जो, महिमाननि जो, सभिनीनि जो शुक्राना, धन्यवाद, महिरबानी।